नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खिपरो में 5 ॾींहं अॻु अगवा थी वियल हिंदू ज़मींदार गुलाब लोहाणा बाज़ियाब न थियो आहे। IG सिंध मुश्ताक मेहर पारां मग़वी जी बाज़ियाबी लाइ DIG नवाबशाह ऐं 2 SSP जी निगरानी में क़ामेटी क़ाइमु करे वरिती आहे, जंहिंमें DIG शहीद बेनज़ीराबाद मज़र नवाज़ शेख, SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर तुनियो ऐं SSP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी क़ामेटी में शामिल आहे। हिन हवाले खां असां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं सांगड़ में पाकिस्तान हिंदू काउंसिल मेंबर राजेश कुमार हरदसाणी सां। बिल्कुलु असां हिंदू बिरादरी मुतमिन आहियूं ऐं हीअ जेको IG साहब नोटिस वरितो आहे उनखे जेको आहे 3 माण्हुनि ते जेका हिकु 3 बहितरीन ऑफिसर आहिनि, जेको DIG मज़र नवाज़ शेख, नवाबशाह SP नवाबशाह तनवीर तुनियो साहब ऐं SP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी साहब जी जेका अॻुवाणी में कमेटी ठाही आहे। हीअ कमेटी ठाहिण जो मक़सदु इन ई ॻाल्हि आहे त हिन केस खे हाई प्रोफाइल खे वॾे लेवल ते पुॼाइणु घुरिजे त जीअं डिवीज़न लेवल ते हिन जी जेको आहे जांच पड़ताल हली सघे। डिवीज़न लेवल जा जेका ऑफिसर हिन इन्वेस्टिगेशन कनि त जीअं जल्द में जल्द जेको आहे जेको गुलाब राय आहे उनखे बाज़ियाब कराए सघिजे। महिरबानी राजेश, तव्हांजो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ।